रिपोर्ट सां गॾु अली कुमार, ब्यूरो चीफ ठट्टो। मिप पठोरो वेझो रात देर सां चोरनि भागिन में फायरिंग, गर्दनी कतल, 2 चोरनि समेत 3 ॼणा ज़ख़्मी। 2 चोर ज़ख़्मी हालत में पठोरो पुलिस हवाले कया विया। ॻोठ सागमाची में रात देर सां चोर दाख़िल थिया त गर्दनी सुजाग थी पिया। चोरनि भागिन मथां हथियारनि जा मुंह खोले छॾिया। गोलियूं लॻण सबब गर्दनी यूसुफ माची कतल थी वियो। कुर्बान माची ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त भागिन जी फायरिंग में 2 चोर खान वलद जुड़ियो कंडरा मजीद गुल कंडरा ज़ख़्मी थी पिया, जिन खे ॻोठाणनि पकड़े पठोरो पुलिस हवाले करे छॾियो। ॻोठाणनि मूजिब 4 चोर संदन घर में दाख़िल थिया त जिन खे ॾिसी असां हकल कई। चोरनि असां मथां फायरिंग कई, जंहिंमें संदन हमराह यूसुफ माची कतल थी वियो ऐं कुर्बान माची ज़ख़्मी थी पियो। फौती ऐं ज़ख़्मी खे तेलका अस्पताल में पठोरो पहुचायो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो, जॾहिं त ज़ख़्मी भागी कुर्बान माची खे हैदराबाद जे सिविल अस्पताल रवानो कयो वियो आहे। हिननि चयो आहे त असां 2 चोर खान कंडरा ऐं मजीद गुल कंडरा खे पकड़े पुलिस हवाले कयो आहे, जॾहिं त 2 चोर फरार थी विया आहिनि। हिननि एसएसपी सजावल खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे। आख़िरी इतलाउनि ताईं बाक़ी जो केस दाख़िल न थी सघियो आहे।